अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। हुरजमाई ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे अॻवान फ़कीर मोब खान जमाली जे गिरफ़्तारी ऐं मथस कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ खॾाइण भरिसां ॻोठ सन जमाली मां जमाली बिरादरी जे माण्हुनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। रैली खंडू स्टॉप वर शरीफ ऐं खॾाइर खां थींदे मेरान हाईवे ते पहुती, जिते मुज़ाहिरो करे धरणो हणी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि शाहनवाज़ जमाली, जाफ़र खान जमाली ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त पेनाफ्लेक्स जे मामले तां हुकूमती धुर जे माण्हुनि तरफ़ां बिला जवाज़ फ़कीर मोब खान जमाली खे गिरफ़्तार कराए मथस कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं सिंध हुकूमत खे चताव ॾियूं था त फ़कीर मोब खान जमाली तां कूड़ा केस ख़त्म कया वञनि, जे न त ॿी सूरत में सॼी सिंध अंदरि सख़्त एहतिजाज जो सॾु ॾिनो वेंदो। पूरे सिंध ताईं एहतिजाज वेंदा, पूरे पाकिस्तान ताईं एहतिजाज हलंदा रहंदा। जेका गवर्नमेंट जे इदारनि ऐं गवर्नमेंट जे इदारनि खे हलाईंदड़ जेके आला अमलदारनि खे पंहिंजे चंबे में रखंदड़ जेकी सदाई क़ौमनि खे ग़ुलाम बनाइण जो सोचनि था, उन्हनि जी ग़ुलामी जे ख़िलाफ़ असांजो युद्ध नंढा वॾा नौजवान